बिल्कुल जो मौजूद आहियूं पन्नो आकिल भरिसां जेको आहे ही सांगी ऐं मंडेदर जे विच में जेको आहे राति देर सां ही हादसो पेश आयो हुयो। तेज़ रफ़्तार ट्रेन कराची एक्सप्रेस जेका कराची खां लाहौर वञी रही हुई, जेको आहे इन सफ़र दौरान ओचितो जेको आहे तेज़ रफ़्तारी सबबु ॿुधायो पियो वञे त ही ट्रेन जेको आहे कराची एक्सप्रेस पटड़ी तां लही हुई ऐं पटड़ी तां लहण जे नतीजे में ही जेको आहे बंद ते मौजूद जेके हेठि खामान उन्हनि में 9 बोगियूं कराची एक्सप्रेस जूं किरी पियूं ऐं 9 ई बोगियुनि में जेका मुसाफ़िर सवार हुआ जिन के जो इमदादी हादसे जो इतला मिलण खां पोइ जेको केतिरियूं ई इमदादी टीमूं जंहिंमें ईदी जा रज़ाकार पुलिस मक़ामी जेतिरी बि पुलिस आहे थाणे जी उहा बि हिते पहुती। उन खां पोइ मुख़्तलिफ़ पन्नो आकिल रोड़ी सखर ऐं ॿियनि इस्पतालुनि खां जेको एम्बुलेंस ज़रिए रज़ाकारनि तौरु जेको हिते पहुची विया ऐं जेके हिते ट्रेन में जेके मुसाफ़िर आहिनि मुसाफ़िरनि खे जेको फौरी तौर ते सहूलियत फ़राहम करण जी कई वई। रेलवे इंतज़ामिया तरफ़ां जेको इमदादी कमनि जो जेको तव्हां ॾिसी रहिया हूंदव त तेज़ी सां उन कमु शुरू करे ॾिनो आहे जंहिंजे नतीजे में जेको अॼु सुबुह ताईं जेको डाउन ट्रैक कराची ॾांहुं जेको वेंदड़ ट्रैक आहे उनखे जेको आमदोरफ़्त लाइ उनखे इस्तेमालु कयो पियो वञे, जिथां जेको ट्रेन जी जेका अॼु सुबुह खां वठी करे आमदोरफ़्त जो सिलसिलो हलंदड़ आहे। ऐं हिते जेको सवनि जे तादाद में रेलवे जी जेके इंतज़ामिया जा जेके मुलाज़िम आहिनि हेल्पर आहिनि उहे पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। तक़रीबन 2 खां 3 ॾींहं जो वक़्तु दरकार आहे जंहिंमें जेको ही ट्रैक मुकमल बहाल थींदो ऐं जेको मलबो हटायो वेंदो। जी।